नाज़रीन कोटली बैराज के डाउन स्ट्रीम में मौजूद आहियूं। तव्हां मंज़र ॾिसी सघो था त 100 क्यूसेक पानी वही रहियो आहे ऐं सॼे दरिया जे पेट में रगो वारी वारी नज़र अचे पई। तमामु दिलि ॾारींदड़ तमामु ख़ौफ़नाक सूरत हाल आहे हिते। सॼी सिंध में पाणी जी शदीद खोट आहे ऐं कोटली बैराज में ख़ासि तौर पाणी जी खोट सबबि लाड़ वारा जेके ज़िला आहिनि उहे शदीद मुतासिर थिया आहिनि। असां हिते जेके ॿेड़ियूं हलाईंदड़ मलाह आहिनि उन्हनि सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते पाकिस्तान फिशर फोक फोरम जो मक़ामी अॻुवाण आहे दिलशेर मलाह, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। कुझु ॿिनि मलाहनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अदा पाणी कोन्हे को दरिया में, मलाहनि जी छा सूरत हाल आहे, कीअं पिया हाणे गुज़ारो कनि? साईं हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त पाणी तक़रीबन हिते कोटीअ पीअण लाइ माण्हू परेशान आहिनि। असां अलाए कहिड़नि आलामनि खे कहिड़ा हिते मिनिस्टर वग़ैरह जिन खे असां चयो आहे त हिते असांखे पाणी गुज़ारे लाइ थिए, पर पाणी पीअण लाइ बि असीं परेशान आहियूं। ऐं अहिड़ा हुकुमरान अची विया आहिनि जे असांखे तक़रीबन रुगो पाणी लाइ न बेरोज़गारी लाइ असांखे हिते ख़तमु कयो वियो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हींअर बैराज सिंधु जेकी वहंदड़ आहे उन में ॾिसो रेत पियो हले, पाणी तमामु घणी असांखे तिलकत जीअं पाणी मथां कुझु हुकूमत खे चयो वञे त असां ते रहम जी नज़र कई वञे, असांखे पाणी ॾिनो वञे। हींअर जून शुरू थियण वारो आहे, ठीकु आहे न, ही दरिया जे ओज वारो ॾींहुं आहिनि। त हिननि ॾींहंनि में छा सूरत हाल हूंदी? दरिया में केतिरो पाणी हूंदो? साईं जून वारो महीनो अञा शुरू ई कोन थींदो त हिते तक़रीबन अधु बैराज सूंदो पाणी लॻी वेंदो। 5 साल थी चुका आहिनि। उन खां पोइ जेको त पाणी अचे थो नॉर्मल सुबुह को रसे थो, को रस समुंड जो पलो जेको हूंदो सिंधी पलो जंहिंखे चवंदा आहिनि उहो तक़रीबन हिन महीने में असीं मारींदा हुआसीं। अॼु उन पले खे त ठहिबर असीं पाणी लाइ सुकून था त पाणी कॾहिं ईंदो। असांजियूं अखियूं अलाह में आहिनि त अलाह साईं का बरसाति पवे। हुकुमरान जेके लॻा आहिनि सिर्फ़ु असांखे ख़तमु करणु लॻा आहिनि। हू पाणी कोन था वधाए, हू चवंदा ग़रीब खुटनि मलाह खुटनि त असीं अॻिते वधी वञूं हलिया। अच्छा, पाणी जीअं शार्ट थिए थो, मलाहनि जी हालति ख़राबु थिए थी, उहो दाऊं करणु शुरू कंदा। तव्हां हिकिड़ा फिशर फोक फोरम जा अॻुवाण बि आहियो, त मलाह को अल्टरनेट को मुतबादिल रोज़गार जो को सिलसिलो छो नथा शुरू कनि? साईं उन लाइ असां ॾाढनि माण्हुनि खे चयो आहे त भई अहिड़ो को हिते तव्हां सिस्टम ठाहे ॾियो जीअं बेरोज़गार मलाह ग़रीब जेके बि आहिनि, मच्छीअ जो कमु कंदड़ कंहिं रोज़गारनि बेॻियुनि पर को बि हिते असांखे फैसिलिटी न थिए। असां हिते ॻोठ जा अॻुवाण जेके बि आहिनि कंहिं बि ॻाल्हि में असांखे तावन नथा कनि। अच्छा, केतिरा कुटुंब थींदा जेके कोटली बैराज में पाणी जी खोट सबबि मुतासिर थिया आहिनि? तक़रीबन ज़रा ईअं सम्झो अधु सिंध पाणीअ जे खोट जे परेशान आहे, अधु सिंध तक़रीबन। छो जो शहरगिरी आहे हिसाब तक़रीबन हिन नालनि मां वाहन मां जेके पाणी थी वञे पीअण लाइ परेशान आहिनि। ऐं हेठि जेके माहीगीर जेके बि मच्छीअ जे कारोबार वारा या ॿनियुनि जे कारोबार वारा उन्हनि जूं गैराबा ज़मीनूं पियूं आहिनि पाणीअ जे करे, ऐं जेके मच्छीअ ते कारोबार करण पाणी न हुअण जे करे उहे धार परेशान आहिनि। हूअं जॾहिं पाणी हूंदो आहे दरिया में केतिरी रोज़ मच्छी मरंदी आहे? साईं पाणी हूंदो त ईअं सम्झो ख़ुदा ई मथां असांखे रहमत पवंदी आहे। शुक्र अलहमदा सभिनि माहीगीरनि जो ज़मीनदारनि जो सभिनि जो तक़रीबन सुठे नमूने सां रोज़गार ऐं सुकून जी ज़िंदगी निकिरंदी आहे। हीअ 5 साल जेके आया आहिनि तक़रीबन हिन सिंध लाइ असांखे ॾुखे में ॾुखियाई 5 साल आया। अच्छा, गुज़िरियल साल थोरो घणो पाणी हो, केतिरो पलो मोह? साईं गुज़िरियल साल तक़रीबन 20 खां 22 ॾींहं पाणी हलियो, तंहिंमें 22 ॾींहंनि में पलो तक़रीबन रुपए मां 98 मरी चुको हो ऐं उन खां पोइ वरी पाणी बंदि थी वियो हिते। भला हिकिड़ो चयो वञे थो दरिया ऐं मलाहनि जो हिकिड़ो तमामु गहरो हिकिड़ो रिश्तो आहे। छा उहो रिश्तो आहे? थोरो कीअं पंहिंजे असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदव त मलाहनि जो दरिया सां छा रिश्तो आहे? साईं मलाह जेको आहे उहा हिकिड़ी क़ौमी पंहिंजो ज़ात आहे ऐं दरिया खे लक़ब ॾिनो वियो त मलाह ऐं दरिया हिननि जो पाण में ईअं सम्झो जीअं हिकिड़ो रिश्तो हूंदो आहे, हिननि जो दरिया सां रिश्तो आहे। ऐं ईअं सम्झो त पाणी में मच्छी या को बि अहिड़ो सिस्टम थियो वञे या को माण्हू वग़ैरह ॿुॾे थो त असीं मलाह था कढूं। न को असां को सैद थो अचे, न को ॿियो क़ौम थो अचे, असीं मलाह था कढूं। को माण्हू ॿुॾे थो या को अहिड़ो सिस्टम थिए थो दरिया में त असीं असां मलाहनि खे दरिया बिल्कुलु पंहिंजो हिसाब सम्झंदो आहे त जीअं मुंहिंजा माइगिर आहिनि, असां मां का बि तकलीफ़ कोन मिले कंहिंखे। जीअं मच्छी या पलो पाणीअ सां रही नथा सघनि, पाणीअ सवाइ जीरा नथा रही सघनि, त मलाह बि पाणी या दरिया खां सवाइ छो नथा रही सघनि? साईं ईअं ई सम्झो न जीअं दरिया पाणी मच्छी पाणीअ सां नथी रही सघे, मलाह पाणीअ सां नथो रही सघे। उन्हनि जो इहो ई सिस्टम आहे त जीअं मोहबत हूंदी आहे उन रोज़गार इहो थी वेंदो हलियो त मच्छीअ जो बि इहो ई ज़रियो हूंदो दरिया जो, मलाहनि जो बि दरिया जो ई ज़रियो हूंदो आहे। केतिरी मोहबत आहे तव्हांखे दरिया सां? एतिरी मोहबत जी असांखे दरिया लाइ केरु सिर घुरंदो तॾहिं सिर्फ़ु असीं अॼु रखी ॾींदा आहियूं।
हींअर छा था रब साईं खां दुआ घुरो? असीं अलाह खे इहो ई बाॾारियूं था त जीअं बरसातूं वग़ैरह पन हुकुमरान खे अलाह साईं अॻिते वधाए, जीअं असांखे पाणी ॾींदा त असीं पाणी परेशान मां निकिरी कुझु अॻिते निकिरो, असीं बचा वठी पंहिंजा अॻिते वधूं। नालो छा अथई? मुंहिंजो नालो गाज़ी आहे। छा कंदो आहीं हिते? असां हिते माण्हू घुमाईंदा आहियूं, मच्छी मारींदा आहियूं, पाणी हूंदो त मच्छी ईंदी आहे। हींअर पाणी सफ़ा अहिड़ो आहे, टाउन स्टेट में सफ़ा पाणी पीअण खां कोन्हे। सुबुह पाणी पीअंदा, नंढड़ा ॿार बीमार थिए पन, एतिरो पाणी गंदो थी वियो, जीवड़ा पाणी मन। पाणी हितां ई भरे वञो था? पाणी हितां ई भरे, मजबूरी ख़ातिर असां ही पाणी था पियूं। असां पीअण खां वहिल ॾींहं पियूं था, शाम जो दस्त उल्टी ॿारनि खे चालू थी वेंदी आहे। छाजे करे गदिलो थियो आहे पाणी? पाणी बीठल पाणी आहे, मथां डेम हुई घणी भॼनि, पर पंजाब पाणी नथी छॾे, इंडिया वारनि नथा छॾीनि। सैयद मुराद अली शाह जी अपील आहे कई जल्द खां जल्द महिरबानी करे सिंध डाउन स्ट्रीम में पाणी छॾियो वञे, महिरबानी। हिते हिन डाउन स्ट्रीम में घणियूं ॿेड़ियूं हलंदियूं? हिते ॿेड़ियूं तक़रीबन पाणी हूंदो त पोइ 60-70 ॿेड़ियूं हूंदियूं आहिनि, न त पाणी न आहे त 15-20 ॿेड़ियूं आहिनि। जेके ॿिया जेके ॿेड़ियुनि वारा केॾांहुं हलिया विया? 40-45? ॿिया 40-45 ॿेड़ियूं ईअं ई बीठियूं आहिनि, घर वेठा आहिनि। पाणी हुजनि त ॿेड़ियूं हलाइनि, रोज़गार हूंदो। रोज़गार हींअर आहे किथे? हींअर सफ़ा सुको पियो दरिया, ही सॼो दरिया पाणी भरियल हूंदो, मेला हूंदा हिते। छा नालो अथई नंढड़ा? मुरीद। मुरीद, हिते छा पियो करीं? हिते मच्छी मारींदा आहियूं। पढ़ंदो आहीं? न, उमिरि घणी अथई? उमिरि 16-17 साल आहे। पोइ पढ़े छो कोन? पढ़ां बसि, मच्छी मारियां पढ़ूं। बकरियुनि जो धराड़ आहीं? हा, मच्छी मारियां बकरियूं चाहींदो आहियां। पढ़ूं न कीअं पढ़ूं, हिते घर जो ख़र्चु केरु पूरी कंदो? वालिद साहबु हूंदो? बाबू आहे पर पोड़ो आहे न। हाणे जे उहे उठ वेठा आहियूं त असां कमायो ॾियूं आहे न, घर खाइणो आहे। तोखे शौक़ु हो पढ़ण जो? हां, पढ़ण जो शौक़ु हो तोखे? न, शौक़ु बि कोन अथई? ॿिया भाइर अथई नंढा? हा, उहे भला पढ़ाए? ॾिसूं था, हिकिड़ो आहे वॾो वारो भाउ नंढो, उनखे त पढ़ाए न। हा, उनखे ॾिसूं था। बाबा तालीम तमामु ज़रूरी आहे। इहे मच्छियूं मरी पवंदियूं, सभु कुझु थींदो, पर तालीम सां इंसानी ज़िंदगी ठहंदी आहे। तालीम खां सवाइ त पोइ ॾिसो न, ईअं पुठा उघाड़ा करे वेठा हूंदासीं। पढ़ाईंदे न हाणे ॿार भाउ खे? हा, मारे भाउ पढ़ाईंदुमि। भला हींअर पाणी कोन्हे को, कीअं पियो तव्हांजो गुज़ारो थिए? असांजो इहो 400-500 मिलंदा आहे, रुगना टिड़ी एतिरी मच्छी था मारी पिया। इन मां केॾी महिल लॻे थी, केॾी महिल लॻे कोन थी। हाणे केॾी महिल वेठा आहियूं, केॾी महिल खाऊं था त केॾी महिल नथा खाऊं, पोइ ईअं गुज़ारो कयूं पिया। भला जे पाणी अची वियो पोइ कुझु तव्हांजो हालतूं सुठियूं थींदियूं? हा, पोइ असांजी हालति ख़ुशि। पोइ घणा कमाईंदा रोज़? पोइ 1000-1500 2000 ईअं कमाईंदा थी पिया। भला दरिया सां दिलि अथई? हा, दरिया सां गंजा दिलि, मलान जी दरिया सां त दिलि हूंदी आहे ॿियो छा। दरिया तुंहिंजे लाइ छा आहे? दरिया असां लाइ पंहिंजो बादशाह आहे। भला हींअर त पाणी सोक आहे, केतिरे वॾे पाणी में तूं ॿेड़ी हलाए वेंदे? असांजे वॾो पाणी पोइ बि मथे हुजे पाणी। 2-3 लख क्यूसिक हुजे, हलाए वेंदे ॿेड़ी? हा। डपु कोन थींदई? कुझु छाजो डपु? तरण ॼाणी थो? हा। केतिरे वॾे पाणी में तरी वेंदे? पोइ बि बोड में तरींदासीं। केतिरनि सालनि खां, केतिरी उमिरि खां पोइ तरी तूं? ऐं नंढड़ो में एतिरो छोकिरो पोइ तरियोमि। सभु मला घणा था रहनि, सही आहे। हाणे हिते ॿेड़ियूं 6 पला जेके बि हिते मारींदा, सभु बेरोज़गार वेठा आहिनि। हीअ टोटल माण्हू ॾिसो सभु बेरोज़गार वेठा आहिनि। पाणीअ पंहिंजे पर में को किथां वाह ॾियो को किथां वाह, दरिया में पाणी रसे कोन थो। आबादगार परेशान, असीं बि परेशान। हाणे वेठा आहियूं वात पटियो, त हाणे केॾी महिल पाणी ईंदो असीं मच्छी मारींदासीं। अॻे 12 ई महीना फुल हूंदो, सियारे बि फुल हूंदो, ऊन्हारे फुल हूंदो। हाणे पाणी जो ढुक बि न आहे, पीअण जो ई पाणी हाणे न आहे। त हाणे ॾिसो न, साओ लॻो पियो आहे सॼो पाणी। बीमारियूं आहिनि, उल्टी आहे, पर दस्त आहे, ॿारनि लाइ त ही बहितरीनु पाणी आहे ई कोन। हिते हाणे अञा को बि कोन थियो आहे। हिते कोड़ो माण्हू नथो अचे, न को कंहिंखे ख़बर थो वठे त भई ग़रीब माण्हुनि ख़बर वठूं छा मसइलो आहे, छा न आहे। बसि वोट वठियो वियो रहनि, पोइ केरु केॾे लोणू कोन थो हणे त भई कहिड़े इदारे में छा आहे, कीअं चकर आहे। ग़रीब माण्हू वीचारा सभु बेरोज़गार आहिनि, इन बारे में केरु सोचे ई कोन थो। भाई जंहिंखे जिथां झटि लॻे त पंहिंजो माल ठाहे पियो फिरे, बसि ठहियो। पाणी असांजे ॻोठ में यको कोन खे 2-2.5 साल थी विया आहिनि। यको पहिरीं पाणी 2015 में 2010 में सुठो पाणी हो, उन खां पोइ 2 साल 2.5 थी विया आहिनि। हाणे पाणी आहे ई कोन असांजे दरिया में। जेको पाणी आहे वॾेरा पंहिंजे बनियुनि में ट्रिपाराए था छॾनि। असांजो पाणी पंजाब सॼो बंदि कयो वेठा, उनजे लाइ असांजी सिंध हुकूमत कुझु करे कान थी। जेको कुझु आहे पंहिंजे पाण जंहिंखे अचे थो पंहिंजे बनियुनि में लाहे छॾे पाणी सभु को। असांजो सॼो दरिया ईअं सुकी वियो आहे। इन दरिया जे असां मीरबर माण्हू आहियूं। असांजो रोज़गार हेठि ॾिसो 100-200 खां ॿेड़ी मथे बीठी आहे। असांजो अलाए केतिरो तबिको सभु मच्छी मारींदो आहे। असां पढ़ियल लिखियल नौजवान सभु मच्छी मारींदा आहियूं। छाजे करे जो त नौकरियूं कोन्हनि खे, भला नौकरियूं न आहिनि, धूड़ नहीं पाइनि, भला पाणी त कम से कम हुजे, माण्हू किथां थो रोज़ी करे।
पानी असांखे रोज़ी एतिरो पाणी कोन्हे को। अॻे पाणी हूंदो पोइ मच्छी पलो हर शइ हूंदी। हाणे हीउ पलनि जो टाइम लॻो पियो आहे, हवाऊं हे पलनि जो टाइम आहे। हीउ जेके महीना आहिनि हिननि महीननि में पाणी हूंदो आहे। हे बाक़ाइदा ओज वारा महीना आहिनि, हिननि महीननि में सफ़ा पाणी कान्हे को, एतिरे क़दुरु जो पीअण जो पाणी कोन्हे को। हे ॿई वाह सुका पिया आहिनि, दरिया सुका पिया आहिनि। वरी जेको पाणी आहे उन में मिलनि जो पाणी, मथां मंछूर जो पाणी, इहो सॼो पाणी गंदो करे छॾियो अथनि त सफ़ा पाणी तव्हां ॾिसंदो पीलो लॻो पियो आहे। उन खां अलावा जेको पाणी पीअनि था माण्हुनि खे गैस्ट्रो जी बीमारी थी आहे, नंढड़ा ॿार बीमार थी विया आहिनि, वॾा दवाऊं महांगियूं। आख़िर छा कजे? कुझु महिरबानी करे का सिंध हुकूमत को, जाम खान शोरो साहिब को महिरबानी करे पंहिंजो तर्द अचे, हे पंहिंजो पाड़ो अथसि, को फ़र्क़ु ई कोन्हे को।